मक़सूदो रिंदवे जो समाजी तंज़ीम स्पार्क ज़िला सांगड़ पारां शाहपुर चाकर रोड ते क़ाइम सिरनि जे बटन वटि NFE सेंटर ते चिल्ड्रन डे जे हवाले सां शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। सेंटर जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि शानदार टेबलोस पेश कया ऐं तक़रीरूं कयूं। जॾहिं त प्रोग्राम में गवर्नमेंट एजुकेशन डिपार्टमेंट तरफ़ां राजा सलीम उन्नड़, चाइल्ड प्रोटेक्शन ज़िला सांगड़ ऑफिसर ज़ुल्फ़कार उन्नड़ ॿारनि ऐं वालिदैन शिरकत कई। उन मौक़े ते स्पार्क ज़िले सांगड़ जे कोआर्डिनेटर अमानत मला आयल मौज़ूद महिमाननि खे आजियाणियूं पेश कयो। जॾहिं त मुक़ररनि ॿारनि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां ॻाल्हाईंदे चयो त हर साल 20 नवंबर ते ॿारनि जो आलमी ॾींहुं सॼी दुनिया में मल्हायो वेंदो आहे। हिन ॾींहं खे मल्हाइण जो मक़सदु ॿारनि जे बुनियादी हक़नि खे हथी वठाइणु आहे, जंहिंमें बहितर तइलीम, सिहत ऐं तरबियत शामिल आहे ऐं उन सां गॾु ॿारनि ते जिस्मानी तशदुद जी रोकथाम पिणु आहे। हिननि वधीक चयो त जेकॾहिं ॿारनि जे हक़नि जी भनकड़ी थी रही आहे त फौरी तौर ते चाइल्ड प्रोटेक्शन यूनिट जे हेल्पलाइन नंबर 1121 ते शिकायत कई वञे। आख़िर में महिमाननि स्पार्क एनजीओ जे कोशिशनि खे साराहींदे चयो त प्रोग्राम खे कामयाब बनाइण लाइ स्पार्क ज़िला सांगड़ जी टीम मुकमल महिनत कई, जंहिंमें ज़िला कोआर्डिनेटर अमानत मला, केस मैनेजर बासत अली रिंद, केस मैनेजर आसिफ अली, NFE टीचर बासत अली सुमरो ऐं NFE टीचर मिस ज़ीनत मला सरगर्म रहिया। टीम गॾिजी प्रोग्राम खे बहितरीन नमूने सां मुनज़िम कयो ऐं ॿारनि लाइ इल्मी ऐं तफ़रीही सरगर्मियूं करायूं। ख़ैर मोहम्मद रिंद, कोशिश डिजिटल, मक़सूदो रिंद।